नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त की कंडियारों में खबर ॾींदा तो पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स लेबर यूनियन के सॾ ते सेप्को सब डिवीजन कंडियारो के मुलाजिमन पारां वापडा के प्राइवेट करण खिलाफ तालाबंदी करे ऑफिस के मेन गेट अॻियां एतियाई मुज़ाहिरो कयो। उन मौके ते मोहम्मद इसाक मंगरियो, ज़ाहिद मैसर, वली मोहम्मद भागत, रियाज हिजबाणी ऐं ॿियनि चयो त सेप्को मुलाजिमन सां नाइंसाफ़ी वधी रहियूं आहिनि। इन्हनि चयो त सेप्को मुलाजिमन के जायज़ हक़ न पिया ॾिना वञनि। सेप्को मुलाजिमन जूं जबरी बरतरफ़ियूं करे खेनि परेशान कयो पियो वञे। हाणे वरी वापडा खे खंगायो पियो वञे, जंहिं करे मुलाजिमन में सख़्त बेचैनी पकड़ियल आहे। जॾहिं त हुकूमत पारां वधायल 10% पगार पिणु न ॾिनी वई आहे। इन्हनि मुतालबो कयो त वापडा खे खंगाइण वारो फ़ैसिलो वापसि वठी वधायल पगार ॾिनी वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।